मक़सूद और रिंद भरिसां ट्रक जे टक्कर में चिंची ते सवार ब औरतूं फौत ऐं ब ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि शरीफ़ रिंद जी। शरीफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही मक़सूद और रिंद भरिसां ॻोठ बाजी हिन वटि हादसो पेश आयो आहे। ट्रक ऐं चिंची विच में जेको टक्कर थी पियो आहे। चिंची सवार जेका फरज़ाना हुई सोलंगी, उहा कॾहिं ताईं फौत थी वई, जॾहिं ते ॿिया जेके सवार हुआ उन्हनि में परवाना हुई, उहा बि माना सम्झो त रस्ते वेंदे हुन दम दरिया वारे करे छॾियो। ऐं जॾहिं त हीअ जेका सोलंगी बिरादरी आहे इहा नवाब शाह खां अची रही हुई, शदादपुर वञी रहिया हुआ, त हिननि जो हादसो ॻोठ बाजी रिंद वटि ट्रक सां थी पियो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इहे फौती जेको हादसो थियो आहे हिनखे 2 कलाक गुज़री आहे, पर पुलिस मक़सूद रिंद जी जेका उहा न पहुती ऐं इहे लाश जेके उहे रोड ते ई पियल रहिया, जेका पोइ पुलिस पहुची उहे लाश हींअर मुंतक़िल कया आहिनि। ज़ख़्मियुनि में शहज़ादी आहे, सद्दाम आहे ऐं अयाज़ आहे। जी शरीफ़, महिरबानी अव्हां जी।